अस्सलाम वालेकुम। मां आहियां जानू जर्मन। तव्हां ॾिसी रहिया प्रोग्राम जानू जर्मन। मूंसां गॾु आहे जेको आहे जर्मन साहब। उन खां अचो त सवाल जवाब पुछूंसि था। जानू जर्मन साहब, तव्हां किथे पढ़िया आहियो? आई एम गो टू स्कूल एंड कॉलेज यूनिवर्सिटी एंड आई एम इंग्लिश टॉकिंग फॉर नाइस बेटर देन एंड आई एम स्पीचिंग इंग्लिश एंड टॉक फॉर देम। मुंहिंजो चवण मक़सदु आहे त मां अंग्रेज़ी स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी में ॻाल्हाईंदो हुउसि ऐं माशाल्लाह सुठी आहे मुंहिंजी अंग्रेज़ी। मां ॻाल्हाईंदो आहियां ऐं पाण खे सुठो महसूसु थो। ॿियो सुवालु आहे त जर्मन साहब खां, तव्हां अंग्रेज़ी शौक़ु कीअं थियो? आई एम फीलिंग दैन बेटर एंड इंग्लिश टॉकिंग। आई एम द गुड एंड नाइस बेटर दैन एंड very speaking for English talking and your grammar for and this better anywhere any something for and somewhere and I'm talking English. I am very nice. माना मुझे चवना था English मुझे I am go to school and child 13 years and go to English friends all teachers writing and reading and I am spelling for this speech for talking. I am good nice. माना मुझे चवना था मां अंग्रेज़ी शौक़ु 13 साल में स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी में कयो हुउसि ऐं मूंखे ॾाढो सुठो महसूसु हो कयां। माना मां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहियां दोस्तनि सां ऐं ॿियनि एनीवेयर एनी मोर। माना जेके दोस्त असांजा उन सां ॻाल्हाईंदा आहियूं अंग्रेज़ी। मूंखे शौक़ु आहे। मौलाना असदुल्ला खोड़ो हर तक़रीर में चवंदो आहे जल दॿ, इहो हुनजो छा ॿुधाईंदो? मौलाना असदुल्ला खोड़ो यू आर स्पीचिंग टॉकिंग फॉर jalso and Muslim and does not your talk for your jaladaba is wrong, is bad, is wrong and bad. Not talk for your speeches is you not talk for speeches for jaladaba is wrong. You are Muslim for. माना मुझे चवना त मौलाना असदुल्ला कलोड़ो जेको आहे इहो चवंदो आहे हर तक़रीर में वेंदो आहे जलसनि में जुलूसनि में वञे इहो जेको चवे थो जल दॿ इहो ग़लति आहे, इहो ग़लति आहे, इहो सही न आहे, इहो हिनखे चवणु न खपे, इहो तासिरो ग़लति आहे। ॿिया माण्हू छा चवंदा, इहो जल दॿ इहो ग़लति आहे, हिनखे चवणु न खपे। चोथों सुवालु आहे इमरान खान केरु आहे? इमरान खान केरु आहे? पाकिस्तान इज़ प्राइम मिनिस्टर फॉर इमरान खान एंड गुड एंड बट इज़ petrol, diesel, oil prices, all of them. Please your control and Prime Minister Imran Khan. पंजो सवाल आहे त सिंध जी तालीम कीअं था ॾिसो? सिंध is study very damaged. Sindh is study is very damaged. School, college, dog in here. Not your coronavirus. What is coronavirus? School is damaged. माना चवणा त स्कूल सिंध जी जेकी तालीम इदारा आहिनि जेके असांजा तबाह लॻा पिया आहिनि ऐं स्कूलनि में कुता इहे था घुमनि ऐं करोना वायरस जे करे माण्हू तालीम तबाह लॻी पई आहे। इन जे करे मुआशिरे में असांजी इहे स्कूल ॻोठनि में तालीम इहा कोन्हे का। बहरहाल स्कूल तबाह आहिनि असांजा इन जे करे, इहो करोना जे करे। छहों सवाल आहे असां जर्मन साहब खां त अॼोकी नौजवान जेके इन गेम खेॾंदा आहिनि पबजी, इन जो तासिरो छा ॿुधाईंदो? मुंहिंजो तासिरो इहो आहे इंग्लिश में मां इहो चवंदुसि त जेके बॉइज़ इज़ गेम टू मोबाइल एंड गेम पबजी वेरी यूज़ एंड वेरी कंप्यूटर इज़ गेम आल्सो एंड मोबाइल इज़ गेम आल्सो पबजी। You are not your game, please. I am ask for you mobile use. माना मुझे चवणा था जो कॾहिं कल्ह नौजवान घणो इस्तेमालु कंदा आहिनि पबजी गेम खेॾण में शौक़ु कंदा आहिनि पर कंप्यूटरनि में मोबाइलनि में इन जे करे जेको आहे माण्हू पंहिंजी स्टडी खे तवजो ॾे, पढ़ाई खे तवजो ॾे, पंहिंजी निमाज़ में गेम जो अॼुकल्ह ॿार गेम था कनि पर अॼुकल्ह वॾा बि गेम खेॾनि था, शौक़ु आहे हिननि जो, इन करे खेॾंदा आहिनि। जर्मन साहब तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां जेको आहे जानू जर्मन जा सवाल तव्हां ॿुधा ऐं जेको आहे सुभाणे वरी नए सवाल सां जवाब सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसि ताईं अला वाहे। अस्सलाम वालेकुम। MNTV MNN TV News।